सलीम साहब हाणे जेतिरो बि थी सघेव तव्हां जल्दी शहर हलिया वञो। तव्हांखे स्कूल जो प्लाट त मिली वियो न? सॉरी रैसा, अञा बि सॉरी? मूंखे ख़बर न हुई त एॾो वॾो मसइलो थी वेंदो। तव्हां बिना ॿुधाए कंहिंजे घर में घिड़ी पओ, इहा सुठी ॻाल्हि आहे? सलीम साहब तव्हां कंहिंजे घर में घिड़ी कंहिंजी माउ भेण ऐं ज़ाल सां ॻाल्हाईंदो, छा इहा सुठी ॻाल्हि आहे? हुननि जे घरनि जा पंहिंजा ज़ाती मसइला आहिनि। उन्हनि जे मसइले में वञी तव्हां पंहिंजी टंग न अड़ायो। उन्हनि जे मसइले में वञी तव्हां टंग अड़ाईंदो, छा हू न कुचंदा? छो तव्हां छो विया ओॾां? मरण ॾियो उन औरत खे। तव्हांजो छा वञे ओॾां? उन औरत जे करे तव्हांजो कहिड़ो नुक़सान पियो थिए? तव्हां हिते स्कूल जो कमु खणी आया आहियो या हिन ॻोठ जे ज़ाती मसइलनि में टंग अड़ाइण? सलीम साहब अलाए छा थी वञे हा जे मां वक़्त ते न पहुचां त। सलीम साहब असांजे हिन ॻोठ में एतिरी जी हालत आहे जो थोरी थोरी ॻाल्हि ते जहिड़ो थी पवंदो आहे। हिक ॿिए खे मारण ऐं माराइण ते अची पहुचंदा आहिनि पंहिंजी इज़त जे ख़ातिर। सम्झो था न? हाणे जेतिरो बि थी सघेव स्कूल जो कमु कराए ऐं वापसि हलिया वञो।